अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी प्यारी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू खणी आया आहियूं पंजाबी ड्रामे जो बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं पंजाबी ड्रामे जी। जी हाँ दोस्तों, पंजाबी ड्रामे जा जेका भी शौक़ीन दोस्त आहिनि, जेका भी हाज़रीन नाज़रीन आहिनि, सभिनी खे मां बेहतरीन अपडेट ॾियण वारो आहियां पंजाबी ड्रामे जी। पंजाबी ड्रामे में दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो लगातार, जंहिंमें चाकर खान ऐं सांवल हिकिड़े पेज ते वक़्ती तौरु आहिनि, पर अॻिते हली करे इहे ॿई तंग थींदा, छाजे करे दुश्मन इन्हनि खे वारो नथा ॾियनि, दुश्मन इन्हनि जे हथ नथा अचनि। इन जे करे ही ॿई परेशान थी वेंदा, दुश्मननि खे कहिड़े हिसाब सां असां काउंट कयूं। पोइ इन्हनि जे लाइ हिकु को न को रस्तो अहिड़ो खुलंदो जीअं ही पंहिंजे दुश्मन खे पकिड़े सघंदा ऐं पंहिंजे दुश्मन खे क़ाबू करे सघंदा। वक़्ती तौरु दुश्मन हिननि जे हथ नथा अचनि, हिननि खे सबूत नथो मिले, इन जे करे ही वॾा परेशान आहिनि। हद खां वधीक परेशान आहिनि सांवल ऐं चाकर खान। दोस्तों जे अॼु जी अपडेट तव्हांखे सुठी लॻी, छो त वीडियो मां तमामु नंढी रखंदो आहियां, जीअं जेको दोस्त ॾिसे उहो तंग बि न थिए, लंबी वीडियो डिघी वीडियो बि न हुजे। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻी, महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।